नाज़रीन, जोही खां सां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही में सिंधी अदबी संगत तरफ़ां नालेवार कहाणीकार प्रोफेसर साईं बख्श रिंद जी 3 वरसी ऐं कहाणियुनि जी किताब बत्तीअ जी वट जी महूरत ते तक़रीब मुनक़िद कई वई। इन मौक़े ते वफ़ा साले राजबर, डॉक्टर हमीद सूमरो, मुमताज़ मुस्तफ़ा, खलील आरिफ सूमरो, नक़ाब थीम ऐं ॿियनि चयो त साईं बख्श रिंद अदब जी दुनिया जो रोशन सितारो हुयो जंहिंजी रोशनी कॾहिं बि झकी नाहे थियणी। साईं बख्श रिंद न रुगो कहाणीकार पर फोटोग्राफर पिणु हो। काछे ऐं काछे जे नज़ारनि सां खेसि बेपनाह मुहबत हुई। हिननि चयो त साईं बख्श रिंद बि कहाणी जे मजमूए में शामिल कहाणियुनि जा किरदार मज़बूत ऐं मिटीअ सां जुड़ियल आहिनि जेके कॾहिं बि फना नाहिनि थियणा। साईं बख्श रिंद ऊंद में लाट ॿारे रोशनी कई, नौजवाननि लाइ उत्साह जो बाहिस बणियो। संदसि कहाणियुनि जा किरदार पंहिंजे आसपास जा आहिनि। संदसि कहाणियूं थर्ड अंपायर, रंगबंद, शाहकार कहाणियूं आहिनि जिन खे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो करे सघिजे। इन मौक़े ते आस बबर, लियाकत अली लियाकत, खादिम जिस्काणी, घायल लगारी, बाजी लगारी ऐं ॿियनि साईं बख्श रिंद जे फ़न फ़िक्र ते रोशनी विझण समेत पंहिंजी नक़ूरी शाइरी पेश कई। डॉक्टर रफ़ीक बलोच, मुंहिंजो भाइटियो आफ्ताब रिंद साहब, साम्हूं नज़र अचे पियो में अफ़लान रसूल ठही के मसला जारी ॾिनो आहे। उहो ज़िंदगी में बि ऐं छॾे वञण खां पोइ बि परे परे खां दोस्त कई आया आहिनि। असां उन्हनि सभिनी दोस्तनि जा निहायत ई तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। हीअ जेका शख़्सियत आहे उन ते त जामे तौरु जेको आहे सो दोस्त ॻाल्हाईंदा। ॿ सुठा तमामु कहाणीकार असां वटि मौजूदु आहिनि। उनखां पोइ डॉक्टर हमीद सूमरो बि अचे पियो थो, रस्ते में कुझु मिंटनि में उहो बि असां वटि पहुचंदो। बहरहाल साईं बख्श रिंद जेकॾहिं वो के उर्दू जो शेर आहे, इस कौम को बेदार तो हो लेने दो, हर कौम पुकारेगी कि हमारे हैं हुसैन। सो मां सम्झां थो साईं बख्श रिंद बि असांजे लाइ ईअं आहे, जंहिं माण्हू सां ॻाल्हि कयो अचे थो साईं बख्श असांजो। साईं बख्श जे लिखणियुनि में बि उहो पंहिंजे तर जा किरदार, उहे मज़दूर, उहे हारी, उहे मुहाण, मतिलबु त नंढड़ा नंढड़ा जेके माण्हू आहिनि जेके तमामु पुरत क़िस्म जा ऐं तमामु गुरबत जी लकीर खां हेठि घारींदड़ माण्हू, उहे किरदार खणी अचे हुन जेको पंहिंजे कहाणियुनि में चिटिया आहिनि। मां सम्झां थो साईं जूं कहाणियूं तमामु जेके से लाज़वाल आहिनि। ऐं साईं जो बत्ती जी वट मां सम्झां थो त पढ़ंदड़नि खे इंतिहाई मज़ो ईंदो ऐं पंहिंजे तर जा किरदार आहिनि। हाणे हिन में पंहिंजो बत्ती जी वट में उन सिंधी अदबी संगत सिंध जे असां वटि पहुची चुको आहे ऐं असां उन जा कढी ऐं हिन किताब खे पाए तकमील ते पहुचायो ऐं साईं बख्श जे हिकिड़े ख़्वाब जी ताबीर मुकबी सहाफ़ियुनि जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं। ॻाल्हाइण जे लाइ गुज़ारिश कंदुसि कामरे मां इहो ई चयो त साईं बख्श छा हुयो। जेकॾहिं असां आम माण्हू वेही पुछा करे साईं बख्श जो मज़दूर हुयो, साईं हिकु मज़दूरदार हुयो ऐं दुनिया जा जेके बि रंग आहिनि उहे ॾिठींदो। मां तव्हांजो मशकूर आहियां, तव्हांजी महिरबानी। इन गुल गुलाब जा